अस्सलाम वालेकुम। जी तो तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो चैनल इख़लाक़ अली वॉइस टीवी। फ्रेंड, असांजे चैनल में तव्हांखे दिलि जी गहराइनि सां अस्सलाम वालेकुम। तो फ्रेंड, अॼु जो मौज़ू असांजो इहो आहे त तव्हांखे को वॾो ऐं टिखो तव्हांखे सिंधी में कहाणी ॿुधायूं। अॼु असांजी दिलि थी त तव्हांखे वॾो कहाणी हिकिड़ो पेश कंदासीं, उन जो पार्ट 1 तव्हांखे पेश कंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ़क़ीर ऐं शहज़ादो। हिकु बादशाह हूंदो हो जंहिंखे औलाद कोन थींदो हो। हिन हिकु ॿिए पुठियां औलाद लाइ 7 ज़ालूं परिणियूं, पर कुदरत सां हिकिड़ी मां बि औलाद कोन थियसि। हिन उन्हीअ लाइ घणी ॾिस पंध पुछा, फ़क़ीरनि जा दर भेटाया, मगर कुझु कीन वरियो। हिकिड़े ॾींहुं बादशाह सां वज़ीर ॻाल्हि कई त क़िबला पंहिंजे शहर जे ॿाहिरां हिकु अहिड़ी फ़क़ीर अची बैठक हई आहे जो जेको बि कंहिं बि सवाल लाइ वटसि वञे थो त उन जो मतालिब पूरो थिए थो। सो उन्हीअ बुज़ुर्ग वटि हली सवाली थीजं, मन का मुराद पूरी थी पए। बादशाह चयो त सुभाणे सुबुह जो हलंदासीं। ॿिए ॾींहुं बादशाह ऐं वज़ीर ॿई गॾिजी फ़क़ीर ॾे विया ऐं फ़क़ीर खे पंहिंजो दिली मुतालिब ॿुधायऊं ऐं अर्ज़ु कयऊंसि त ए साईं बाबा, बादशाह जे हक़ में का दुआ घुरो। फ़क़ीर चयो त ए बादशाह, सुभाणे सुबुह जो तीर कमान खणी पंहिंजे बाग़ में वञिजो ऐं धणीअ खे यादि करे ॿेर जे वण में तीर हणिजो। जेतिरा ॿेर किरंदा ओतिरा अव्हांखे पुट ॼमंदा, ऐं जेतिरा पन किरंदा ओतिरियूं धीअरूं। पर शर्त उहा आहे त हिकु पुट मूं खे ॾींदा। बादशाह हाओ कीअं ऐं फ़क़ीर खां अदब सां मोकिलाए ऐं वज़ीर सां गॾिजी पंहिंजे महलात ॾे मोटी आयो। ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेर बादशाह तीर कमान खणी पंहिंजे बाग़ में वञी पहुतो ऐं ॿेर जे साम्हूं बीही तीर कमान तयारु करे वठी जो ॿेर जे वण में तीर हयईं त कुदरत सां 7 ॿेर अची ज़मीन ते किरिया। बादशाह उहो ॿेर खणी सिधो पंहिंजे महलात ॾे आयो ऐं हर हिकु राणीअ खे अची हिकु हिकु ॿेर खारायईं। ख़ुदा जे कुदरत अहिड़ी जो सभिनी राणियुनि खे ॾींहुं महीने पुट ॼाओ। बादशाह ख़ुशि थियो, पर वरी अची फ़िकर लॻसि त फ़क़ीर सां वाइदो कयो हुयमि त हिकिड़ो पुट खेसि ॾींदसि, सो दिलि ई न चवेसि त को पुट फ़क़ीर खे ॾियां। नेठि हिकु वॾो कोट ठाहिरायईं जंहिंजे अंदरां 7 शहज़ादा पे निपाया ऐं चौकीदारनि खे हुकुम कयईं त को बि शहज़ादो कोट खां ॿाहिरि न कढियो वञे। हिकिड़े तरह केतिरा ॾींहं गुज़री विया ऐं शहज़ादा अॼु नंढा सुभाणे वॾा अची सम्झ भरिया थिया। हिकिड़े ॾींहुं फ़क़ीर खे वेठे वेठे दिलि में ख़्यालु आयो त शहज़ादो न ॾिनो हाणे हली बादशाह खे ॾिसां त कहिड़े हाल में आहे। सो सिधो आयो बादशाह जे महल ॾे। चौकीदारनि वञी बादशाह खे ॿुधायो त क़िबला हिकु दरवेश आहे जो अव्हां सां मुलाक़ात करणु थो घुरे। बादशाह ॿुधण शर्त यकदम सम्झी वियो त पक सां साॻियो फ़क़ीर आहे जंहिं सां कौल कयो हुयमि, पर ख़ैर हले थो मुंहुं ॾिसांसि। पोइ हुकुम कयईं त फ़क़ीर खे बाइज़त वठी वञी महिमान खाने में विहारियो। चौकीदारनि फ़क़ीर खे बाइज़त वठी वञी महिमान खाने में विहारियो।
बादशाह बि ठही संभरी फ़क़ीर वटि वियो ऐं वॾे इज़त सां फ़क़ीर सां गॾियो। फ़क़ीर बादशाह सां हाल अहिवाल कंदे इशारो ॾिनसि त साईं हाणे पंहिंजो कौल पूरो करियो। बादशाह फ़क़ीर खे साफ़ जवाबु ॾिनो त साईं बाबा मूंखे अञा को औलाद कोन थियो आहे। फ़क़ीर खे पक हुई त बादशाह खे 7 पुट ॼावा आहिनि, पर ख़ामोश थी बादशाह खां मोकलाई वापसि वियो ऐं वञी बादशाह जे कोट जे ॿाहिरां हिकु वण हेठि दुहें दुखाई वेही रहियो। हिकिड़े ॾींहुं अहिड़ो इत्तफ़ाक़ अची वञियो जो बादशाह जे 7 शहज़ादनि पाण में खीने रांदि पई कई त खीनो वञी भित खां ॿाहिरि किरियो। सभिनी भाइरनि गॾिजी ॿिनि भाइरनि खे मथे चाढ़ियो त वञी बाल खणी अचनि। जीअं हू ॿई भाइर हेठि लथा तीअं दरवेश बि हिननि खे ॾिसी वरितो ऐं यकदमि डोड़ी अची शहज़ादनि वटि पहुतो। शहज़ादनि खां पुछियाईं त अव्हीं बादशाह जा पुट आहियो? शहज़ादनि चयो, हाओ साईं बाबा। नेठि छोकिरनि खे फ़क़ीर चयो त बाबा मुंहिंजो हिकिड़ो कमु आहे, उहो त महिरबानी करे आणे ॾियो। शहज़ादनि चयो त हाओ बाबा ॿुधा। फ़क़ीर हिकिड़ो लोटो ॾेई चयईं त बाबा हीउ त मूंखे माक सां भरे आणे ॾियो। शहज़ादा हाज़ुर साईं चई भरिसां नंढड़नि बीठल ॿूटनि ॾे रवाना थिया। उते वञी हिननि खे घणी कोशिश कई त माक लोटे में गॾु थी, पर लोटे में त माक जो फुणो बि न पियो गॾु थिए। नेठि हिकिड़े चयो त अदा कपिड़ो झल त आउं उन ते माक खे धोअण ॾियां ऐं पोइ जॾहिं उहो सॼो पुसी पवंदो तॾहिं लोटे में नपूड़े विझंदासीं। ॿिन्ही ॼणनि ईअं कयो त थोरो ई वेरम में लोटो माक सां भरिजी वियो। पोइ ॿिन्ही ॼणनि लोटो आणे फ़क़ीर खे ॾिनो। फ़क़ीर लोटो ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं शहज़ादनि खां पुछियाईं त बाबा उहो कंहिं जो अकुलु हो? हिकिड़े शहज़ादे ॿिए ॾांहुं इशारो करे चयो त उहो हिन शहज़ादे जो अकुलु आहे। पोइ त फ़क़ीर नका कई हिकु, नका कई हम, नका कई तम खणंदे उन शहज़ादे खे रफ़ा चकर थी वियो ऐं उन खे खणी अची पंहिंजे मुल्क खां निकितो। हिकिड़े ॾींहुं सुबुह साण फ़क़ीर शहज़ादे खे चयो त वञी झंग मां छेणा चूंडे आ त बाहि ॿारियूं। शहज़ादो कपिड़ो खणी निकितो छेणा चूंडण। अञा थोरो अॻभरो वियो त ॾिठाई त हिकु वण ते 2 सरणियूं वेठियूं आहिनि, पर हिकिड़ी रोई पई ऐं ॿिए वेठी खिली। शहज़ादे खे तअजुब लॻो, सो सरणियुनि खां पुछियाईं त छो हिकिड़े रोए वेठी ऐं ॿी खिले वेठी? तॾहिं हिकिड़े जवाबु ॾिनो त तुंहिंजे सुहिणे सूरत ॾिसी खलां थी ऐं ॿिए जवाबु ॾिनो त तुंहिंजी हयाती आहे। बाक़ी अॼोको ॾींहुं तंहिं करे थी रोआं। शहज़ादे चयो, सो वरी कीअं? सरण जवाबु ॾिनो त हिन बेईमान फ़क़ीर जो उहो दस्तूर आहे जो जेको सुहिणो ॿारु आणे तंहिंखे ईअं छेणा गॾु करायो, पोइ हिकिड़े वॾे तए चाढ़े उन हेठां बाहि ॿारींदो आहे। पोइ तई गरम थी तॾहिं अॻियां करे छोकिरे खे ऐं पुठियां पाण ऐं वेठो काड़ाह खे फेरे। पोइ
ॿ टे फेरा ॿियो खयों छोकिरे खे धिको ॾिए त छोकिरो धू काढ़ाह में जिते टिकी थियो पवे ऐं ही आदमखोर उन खे कढे खायो छॾे। शहज़ादे चयो त पोइ आऊं छा करियां? सरणिन चयुसि त तूं हाणे हीअं कजि जो जॾहिं महल फ़क़ीर तोखे चवे त फिर चेला त तूं चइजांसि आगे गुरु त पीछे चेला। शहज़ादो पोइ छेणा चूंडे भरी ॿधी सिधो अची फ़क़ीर जे आस्थाने ते पहुतो। फ़क़ीर बि दस्तूर मूजिबि चुल्ह जे मथां हिकु वॾे काढ़ाह रखी खणी तेल सां भरी ऐं चुल्ह में छेणा विझी वठी छेणनि खे बाहि ॾिनाई। कुझु महल खां पोइ जॾहिं तेल टहिकण लॻो तॾहिं शहज़ादे खे चयाईं त फिर चेला त शहज़ादे यकदम चयो त आगे गुरु त पीछे चेला। फ़क़ीर उहो ॿुधी अॻियां पाण थी फिरण लॻो ऐं पुठियां शहज़ादो। अञा ॿ फेरा मस ॾिनाऊं त वठी जो शहज़ादे फ़क़ीर खे थेलो ॾिनो त धू काढ़ाह में अंदरि। बस जल्दी टिकी थी पियो शहज़ादे पोइ यकदम फ़क़ीर जे कोठीअ मां कुंजियूं खणी वञी ॿियो कोठियूं खोलियूं त घणेई माल मताह ॾिठाई पर हिकिड़े जारीअ ते हिकिड़ो मोती पियल ॾिठाई जो ॾाढो पिए झरकियो। हिन उहो मोती खणी खीसे में विधो ऐं उन्ही पेरनि उतां वठी भॻो। रस्ते ते आयो त ॾिठाई त उहो ई सरणियूं वेठियूं आहिनि पर खिलनि पयूं। शहज़ादे उन्हीअ खां पुछियो त हाणे अव्हीं खिलो छो पयूं? सरणियुनि जवाबु ॾिनो त ए शहज़ादा असीं तुंहिंजे अकुल तां खिलूं थियूं त उहो तुंहिंजे खीसे में जेको मोती पियो आहे सो तूं ईअं बेकार सम्झी खणी खीसे में विधो आहे पर हक़ीक़त उहो ॾाढी कम वारो आहे। शहज़ादे पुछियो त हिन में भला कहिड़ो असरार आहे? सरणियुनि जवाबु ॾिनुसि त उहो मोती वात में विझण सां जहिड़ी शिकल तूं चवंदे अहिड़ी थी पवंदे ऐं वरी वात मां कढण सां अॻे वांगुरु साॻियो माण्हू जीअं शिकल थी पवंदे। शहज़ादे आज़मूदे वठण लाइ मोती वात में विझी वठी चयो त ढिघो थियां पवां त यकदम शहज़ादो ढॻो थी पियो ऐं वरी मोतीअ वात मां कढियाईं त साॻे सूरत में अची वियो। पोइ शहज़ादो वाट वठी पंहिंजे मुल्क ॾे रवानो थियो। थोरे पंध खां पोइ हिकु वाटहड़ियो गॾियुसि जंहिं चयुसि त आऊं ग़रीब माण्हू आहियां मुंहिंजी मदद कर। शहज़ादे चयुसि त चङो आऊं ढॻो थिए थो त पवां तूं मूंखे हली विकिण जेका पैसा मिलनि से वठी वञी पंहिंजे कतब आणिजांइ। उन ग़रीब शख़्स संदसि शुक्राना बजा आंदा ऐं चयाईंसि त उहो त तूं मूं सां वड़ थो करीं। तंहिं खां पोइ छोकिरे मणको खणी वात में विधो त ढॻो थी पियो। उहो ग़रीब शख़्स उन खे काहे उथे हलियो। रस्ते ते हिकिड़ा कुड़मी गॾियनि जिन खे ढॻे जी ज़रूरत हुई। उन्हनि उन ग़रीब शख़्स खां पुछियो त भाऊ उहो ढॻो केॾांहुं थो काहे वञी? उन शख़्स वरणियो ॾिनी त अदा विकिणण थो वञां। उन्हनि पुछियासि त घणो मुल्हु आहे तुंहिंजे हुन ढॻे जो? उन शख़्स पोइ
ढगे जो मुल्ह ॿुधायो ऐं कड़मियन खे बि हुई जा ज़रूरत, सो जेतिरा हिन पैसा चया ओतिरा पैसा हिन खे ॾेई ढगो ख़रीद करे वञी घर बीहारियऊं। जॾहिं राति थी तॾहिं शहज़ादे वात मां मोती कढियो त वरी साॻियो शहज़ादो थी पियो ऐं उतां भॼी वरी अची उन्हीअ साॻे ग़रीब शख़्स वटि पहुतो ऐं चयाईंसि त हाणे आऊं घोड़ो थी थो पवां ऐं तूं वरी मूं खे विकिणी ॿिया पैसा कमा ऐं अॻो पोइ कर्ज़ पखा लाहे पंहिंजा बंद आज़ादु कर। होॾां कुदरत सां ॾाढो को अची मींहुं पियो, सो मींहं जूं फणियूं जो उन टिकीअ ते वयल फ़क़ीर ते पयूं त यकदमि टिकीअ मां फिरी वरी उहो साॻियो फ़क़ीर थी पियो। उथण शर्त हिन हेॾां होॾां निहारियो त ॾिठाई त शहज़ादो बि कोन्हे। वरी यादगिरी पियसि त शहज़ादो त मूं खे हिन काढ़ा में धिको ॾेई भॼी वियो हो। बसि पोइ त नका कयाई हम नका तम वरिताई खणी साॻियो रस्तो नेठि शहज़ादे खे ॻोल्हींदे कंहिं महिल उन शख़्स ते वञी नज़र पियसि जो उहो घोड़ो काहे पए विकिणण वियो। हीउ बि वधी अची घोड़े वटि पहुतो ऐं ॾिठाई त बराबरि उहो साॻियो शहज़ादो आहे। पोइ उन शख़्स खां पुछियाईं त मियां घोड़ो विकिणंदे? वाटड़ो जवाबु ॾिनो त हाओ, उन्हीअ लाइ त वेठो पियो घोड़ो वठियो पियो वञांसि। नेठि फ़क़ीर मुंहुं घुरे रक़म हिन खे ॾेई उहो घोड़ो ख़रीद कयो ऐं ख़ुशि थी अची पंहिंजे माॻ ते पहुतो ऐं घोड़े खे ख़ूब मज़बूत करे ॿधे छॾियाईं। सुबुह जो घोड़े खे वठी वाह ते पाणीअ पीअरण लाइ आयो। शहज़ादो यकदमि मौक़ो जाचे ॾेॾर थी वाह में घिड़ी वियो ऐं तखो तरंदो उते भॻो। फ़क़ीर बि चरको बणिजी संदसि ॻढ वरिती। ॾेॾर ॿिए का वाह न ॾिसे हिकदमि हिक माईअ पाणीअ जो दिलो पे भरियो उन जे दिले में घिड़ी वियो ऐं माई दिलो खणी पंहिंजे घर ॾे रवानी थी। फ़क़ीर बि माईअ जे पुठि वठी हणण लॻो ऐं माईअ खे चयाईं त तोखे ही पैसा थो ॾियां, तूं उहो दिलो भञ। माई पहिरियां त फ़क़ीर खे चरियो करे सम्झो, पर नेठि जॾहिं ॾिठाई त फ़क़ीर एतिरा पैसा कढियो पियो ॾिए, तॾहिं पैसा वठी यकदमि खणी दिलो भॻाई। दिले जो भॼण ऐं पाणीअ जो वही उथी हलण, पर ॾेॾर बि टुपकियूं ॾींदो उते गाह में लिकी वियो। पोइ फ़क़ीर बीही ॾेॾर खे ॻोल्हण लॻो। इत्तेफ़ाक़ अहिड़ो थियो जो उते हिकु मींहुं पई चिनो, सो गाह सां गॾु उन ॾेॾर खे बि खाई वई। फ़क़ीर ॾिठो त उहो त ज़ुल्म थी वियो जो मींहुं ॾेॾर खे खाए वई। सो भॼंदो सिधो आयो मेंहिं जे धण वटि ऐं चयाईंसि त मेंहिं जा पैसा वठि ऐं मेंहिं खे हिते जो हिते कुह। गोश्त तव्हां खाओ, बाक़ी पितो रुॻो मूं खे ॾिजो। मेंहिं जे मालिक क़बूल कयो ऐं मेंहिं जी क़ीमत वठी मेंहिं खे खणी कुठाईं, पर वढींदे टुकींदे उहा ॻाल्हि विसरी वियसि त पितो को फ़क़ीर खे ॾियणो आहे। सो पितो कढी खणी पीरीअ फिटो कयाईं। मॼाण हिकु सिरण उन्हीअ महिल गोश्त ते पए लामारो ॾिनो। तीअं खणंदे पितो वठी मथे लूह कई। फ़क़ीर बि नका कई हम नका तम गिरण पखीअ
ते वठी सिरण जे पुठियां उॾाणो सिरण लाइ लामारो ॾेई अची बादशाह जे महलात ते वेठी। फ़क़ीर बि सिरण का पतीअ जॾाहिं फ़क़ीर बि सिरण खां पिते छॾाइण लाइ जहिड़ो लामारो ॾिनो तहिड़ो सिरण जी चंबनि मां पितो किरी पियो ऐं वञी बादशाह जे महल में किरियो। शहज़ादो यकदम हिकु अनमोल नौलखो हार पंहिंजे वञी शहज़ादे जी ॻिचीअ में पइजी रहियो। फ़क़ीर यकदम वरी पंहिंजे असलूकी शिकिल में थी अची महलात जे दर ते सदा हंई त अल्लाह जे नाले उहो नौलखो हार ॾियो। शहज़ादे फ़क़ीर खे चयो त ए फ़क़ीर ॿियो जेके खपई सो घुर पर नौलखो हार न ॾींदासीं। नेठि फ़क़ीर उन्हीअ ॾींहुं हलियो ऐं वरी ॿिए ॾींहुं आयो ऐं अची महलात ते धरणो मारे वेही रहियो। शहज़ादे घणो ई सम्झायसि पर फ़क़ीर बांस न आयो। नेठि शहज़ादे कावड़ मां फ़क़ीर जे अॻियां वठी हार तोड़ियो त मोती जुदा थी वियो ऐं उहे फरी मकाईअ जा दाणा थी पिया। फ़क़ीर जो उहो हाल ॾिठो सो यकदम ककण थी उहो दाणा चुगण लॻो। अञा पछाड़ीअ जो दाणो थे चुॻियाई त शहज़ादो यकदम हिकु ॿिलो थी पियो ऐं वठी जो कुकड़ जे ॻिच में वात विझी सट ॾिनई त फ़क़ीर जो कंधु भॼी पियो। बस पोइ त उते जो उते शहज़ादो यकदम पंहिंजे असलूकी शिकिल में अची शहज़ादे जे साम्हूं बीही रहियो। हेॾां शहज़ादे बि ॾाढी ख़ुशि थी एॾी ख़ुशि थी जो बसि चवण खां ॿाहिरि। थोरनि घणनि ॾींहंनि बाद नेठि शहज़ादीअ जे शहज़ादे सां शादी वॾी धाम धूम सां थी ऐं पोइ शहज़ादो पंहिंजे मुल्क राणीअ समेत रवानो थियो ऐं अची पंहिंजे माउ पीउ ऐं भाइरनि सां गॾियो। साईं।